सिंध सरकार नए माली साल 2024-25 जे लाइ 30 खरब 53 अरब रुपयनि जी बजेट पेश करे छॾी। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 22 खां 30 सैकड़ो वाध जो ऐलान। पेंशन में 15 सैकड़ो इज़ाफ़ो। 1 खां 6 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 30 सैकड़ो। 7 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 25 ऐं 17 खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 22 सैकड़ो वाध कई वेंदी। पौरियतनि जो घटि में घटि उजूरो 37,000 मुक़ररु करण जी तजवीज़। सिंध सरकार तालीम जे लाइ सभ खां वधीक 519 अरब रुपया रखण जो ऐलान करे छॾियो। सिहत लाइ 334 अरब रुपया रखण जी तजवीज़। मकानी इदारनि जे लाइ 329 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। वर्क्स एंड सर्विसिस जे लाइ 86 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो। ट्रांसपोर्ट खाते जे लाइ 56 अरब ऐं आपाशी खाते जे लाइ 94 अरब रुपया रखिया वेंदा। ज़रायत जे लाइ 58 अरब ऐं तवानाई खाते जे लाइ 77 अरब रुपया रखण जो ऐलान। ग्रांट्स जी मद में यूनिवर्सिटियुनि जे लाइ 35 अरब रुपया रखिया वेंदा। सिंध हुकूमत पारां 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फ़राहम करण जो ऐलान। मुफ़्त सोलर पैनल ॾियण जे लाइ 25 अरब रुपया रखिया वेंदा। साफ़ पाणी जी फ़राहमी जे लाइ 10 अरब रुपयनि जी बजेट हूंदी। बेनज़ीर मज़दूर कार्ड जे लाइ 5 अरब ऐं बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ 8 अरब रुपया रखण जी तजवीज़। सिंध जे बजेट में हाउसिंग स्कीमुनि जे लाइ 25 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे ख़ुसूसी तौर ते 26 अरब रुपया रखिया वेंदा। 34.9 अरब रुपया ग़रीबनि जी मदद करण जे लाइ रखण जी तजवीज़। कराची सर्कुलर रेलवे जे लाइ 4.5 करोड़ रुपया मुख़्तस। सिंध जी कुल इम्कानी आमदनी 30 खरब रुपया आहे। बजेट बुनियादी तौर ते ॿोॾि मुतासिरनि जे बहाली ऐं ग़रीबनि जे लाइ आहे। बजेट में बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ बि वसीला रखिया विया आहिनि। 10 सालनि खां जारी स्कीमुनि खे मुकमल कयो वेंदो। नए माली साल में का बि नई स्कीम शुरू न कई वेंदी। पीपल्स पार्टी जे मंशूर मूजिबि मुफ़्त सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सिंध असेंबली बजेट तक़रीर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां स्टेट बैंक जे अॻूणे गवर्नर रज़ा बाक़र ऐं आलमी कंसल्टेंसी फर्म जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द वज़ीर आज़म खे परॾेही सीड़पकारी खे हथी वठाइण जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दोस्त मुल्कनि सां सीड़पकारी जे मुआहिदनि खे मुशावरत सां मुकमल कयो पियो वञे। हुकूमती निज़ाम खे असराइतो बणाइण लाइ आलमी शोहरत रखंदड़ फर्म सां ॻाल्हियूं कयूं वञनि। समूरनि शोबनि ख़ासि तौर ते मैदनियात ऐं तवानाई में सीड़पकारी जा वसी मौक़िया मौजूदु आहिनि। मुल्की मईशत जी तरक़ीअ में ख़ानगी शोबे जो मुख्य किरदारु आहे। हुकूमत मईशत जे बहाली जे लाइ ख़ानगी शोबे खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कंदी। अदलिया इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत मां जान छॾाइण लाइ जिद्दोजहद करे रही आहे ऐं यकीन आहे त अदलिया में इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत जो जल्द ख़ात्मो थींदो। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहज़ाद अहमद जो रावलपिंडी में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त असांजी अदलिया बिना कंहिं डप ऐं लालच जे फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे। ऐं पार्लियामानी कमेटी सुप्रीम कोर्ट में जजिस जे मुक़ररीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। कमेटी सुप्रीम जुडिशल काउंसिल तरफ़ां मोकिलियल जजिस जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहज़ाद अहमद ख़ान, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररु करण जी मंज़ूरी। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद बिलाल खे बि आला अदालत में मुक़ररु कयो वेंदो।